बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त असां जबल रहमत मौजूद आहियूं। हिन वक्त असांजा उस्ताद साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद यामीन जमारी मौजूद आहिनि। साईं जिन खां पुछंदासीं हिन जबल जे बारे में। जी क़िबला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह असां मक्के पाक जी सर धरती ते मौजूद आहियूं। मक्के पाक जी सर ज़मीन ते अरफात मैदान आहे। मक्के पाक जो सर ज़मीन अरफात जो सॼो मैदान आहे। जबल रहमत आहे जेके मौजूद ते बीठा आहियूं। उहे जबल रहमत आहे। सॼो जबल रहमत आहे। जेके हाजी हाणे मौजूद आहिनि माण्हू उमिरो करणु सभु आया आहिनि। पूरी दुनिया जा मुस्लमान इहे सॼो अरफात जो मैदान आहे। साम्हूं जेको माण्हू इहे सावा जे वण निमर जा वण उन जा वण नज़र अचनि पिया। हीअ इमारत सॼो इलाइक़ो पर मस्जिद आहे। मस्जिद निमर जेका अरफात जो मैदान आहे। अरफात जो मैदान आहे ऐं अरफात जे मैदान में जबल रहमत असां मौजूद आहियूं। ऐं अल्लाह ताला जल जलालहू नवालहू हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं आसमान खां ज़मीन ते लाथो त साढा 300 साल तक़रीबन हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरंदो रहियो। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या अल्लाह मूंखे माफ़ फरमा। करीम रब खां दुआऊं घुरंदो रहियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम साढा 300 साल दुआऊं घुरण खां बाद हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो ॾिनो। अल्लाह ताला फरमायो या आदम कैफ अरफ़्त मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम अख़लुक़हु। ऐं आदम अलैहिस्सलाम हज़रत मुहम्मद अलैहिस्सलाम अञा पैदा ई कोन कयो विया तो कीअं सुञातो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जॾहिं तूं मूंखे जन्नत में दाख़िल फरमायो त मूं जॾहिं मथो मथे खयो त मूं अर्शन जे पावन ते ॾिठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मूंखे यादि आयो त अल्लाह ताला मूंखे तूं माफ़ कंदा माफ़ी ॾींदा उन सुहिणे सचे सरदार जे सदके आख़िर नबी ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ीले मुंहिंजी बख़्श फरमाईंदा। हीअ उहो अरफात जो मैदान आहे ऐं हीअ जबल रहमत आहे जिते अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाई ऐं आदम अलैहिस्सलाम जी लर्ज़िश अल्लाह ताला माफ़ फरमाई। ऐं हू अरफात जो मैदान आहे जिते हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जी पाण में सुञाणप थी। अरफ़ जी माना आहे सुञाणप। हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा तक़रीबन 300 साल खां बाद में पाण में मुलाक़ात थी मिलिया हिक ॿिए खे सुञातऊं। हिन अरफात जे मैदान में माण्हू पंहिंजे पाण खे बि सुञाणंदो आहे। जीअं अरबी जो मक़ूल आहे मन अरफ़ नफ़्सहू फ़क़त अरफ़ रब्बहू। जे पाण खे सुञातो उन पंहिंजे ख़ुदा खे सुञातो पंहिंजे रब खे सुञातो। जीअं सुञाणे त अल्लाह जो बानू आहियां अल्लाह पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। जीअं अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। ऐं मुंहिंजा बाना जिन इंसान मूं तव्हांखे मूं अल्लाह ताला पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। हिते इंसान अची करे पंहिंजी हक़ीक़त खे सुञाणंदो आहे त अल्लाह जो बंदो आहियां बानू आहियां। हिन अरफात जे मैदान में पूरे ख़ुदा जी ख़ुदाई खां मुस्लमान ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ मुल्कनि मां मुख़्तलिफ़ ज़बानूं मुख़्तलिफ़ उन्हनि जा चेहरा मुख़्तलिफ़ नसब हूंदा आहिनि मगर सभिनी जे ज़बान ते हिकु ई कलमो जारी हूंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क ला शरीक लक।